वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जी शुरूआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेइतमादी जी रिथ आणण लाइ अपोज़िशन सरगर्म थी वई आहे। पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान ऐं अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी में सुभाणे मुलाक़ात थी वई आहे। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी सुभाणे मौलाना फज़लुर रहमान सां संदसि रिहाइशगाह ते मुलाक़ात कंदो। मुलाक़ात में बेइतमादी जी तहरीक ते सलाह मशवरा कया वेंदा, जॾहिं त मुल्की सियासी सूरतहाल ते गौर कयो वेंदो। मौलाना फज़लुर रहमान अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे मान में रात जी मानी जो बंदोबस्त भी कंदो। अहम खबर ॾियूं पिया। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेइतमादी जी रिथ आणण लाइ अपोज़िशन सरगर्म थी वई आहे। पीटीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी विच में सुभाणे मुलाक़ात तय थी वई आहे। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी सुभाणे मौलाना फज़लुर रहमान सां संदसि रिहाइशगाह ते मुलाक़ात कंदो। मुलाक़ात में बेइतमादी जी तहरीक ते सलाह मशवरा कया वेंदा, जॾहिं त मुल्की सियासी सूरतहाल ते बि गौर कयो वेंदो। अहम खबर बाबत आगाह कयूं पिया। मौलाना फज़लुर रहमान अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे मान में रात जी मानी जो बंदोबस्त भी कंदो। आगाह करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेइतमादी जी रिथ आणण लाइ अपोज़िशन सरगर्म थी वई आहे।